अऊज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना अतैनाकल कौसर फस्सल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअका हुवल अब्तर रब्बिश्रह लि सदरी वयस्सिर लि अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह सल्लल्लाहु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सूरह कौसर मां तव्हांजे अॻियां पढ़ी या तव्हांखे ख़बर हूंदी त सूरह कौसर जेका नाज़िल थी उन वक़्तु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में छा हली रहियो हुयो ऐं उहो उन्हनि खे केतिरी तकलीफ़ हुई। जॾहिं अल्लाह सुब्हानो ताला चए थो मुंहिंजी रहमत मां नाउमीद न थियो ऐं मुंहिंजी रहमत मां तव्हां नाउमीद न थियो, त इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे फ़रिश्ता आया, इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़ुशख़बरी ॾिनऊं, उनखे पुट जी ख़ुशख़बरी ॾिनऊं। उन वक़्तु जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जी जेका ज़ौजा ऐं उन्हनि जी जेका वाइफ हुई उहा औलाद ॾियण जी उमिरि में न हुया, इन एज में हुया जंहिंमें औलाद न थींदी आहे। हाणे उन्हनि ॾे फ़रिश्ता विया इंसान जी शक्ल में। जॾहिं फ़रिश्ता उन्हनि ॾे विया उन्हनि खे उन्हनि वटि पहुता त इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि जे अॻियां खाधो पेश कयो, उन्हनि खे खाधो खारायूं, उन्हनि जे लाइ खाधो रखियो अॻियां। त उन्हनि फ़रिश्तनि खाधो न खाधो, उन खाधो न पिया खाइनि, खाधो अॻियां पियो पर उहे फ़रिश्ता आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे फ़रिश्ता खाधो न पिया खाइनि। त इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़ौफ़ थियो। इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़ौफ़ इन करे थियो छो जो उन दौर में जॾहिं तव्हांजे दर ते को पाणी नथो पीए या तव्हांजे दर तां को मानी नथो खाए त इन जो मक़सदु इहो त उहो तव्हांखे नुक़सानु पुॼाईंदो, त उहो तव्हांखे नुक़सानु पुॼाइण आयो आहे। इन जे करे तव्हांजो नमक नथो खाए, तव्हांजी मानी नथो खाए, तव्हांजो ॾिनल रिस्क जेको आहे उहो नथो खाए। त इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़ौफ़ थियो त इहो थी सघे त मुंहिंजा दुश्मन हुजनि, मूंखे मारण आया आहिनि या इन्हनि जो ॿियो को मक़सदु हुजे। त उन्हनि इहा शइ महसूसु कई ऐं फ़रिश्तनि चयो त इब्राहिम तूं ख़ौफ़ न कर, तूं ख़ौफ़ न करे, असां तोखे ख़ुशख़बरी ॾियणु आया आहियूं। छाजी? पुट जी। असां तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॾियणु आया आहियूं। त इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त छा मूंखे इन उमिरि में अमसनियल किब्र फबिम तुबश्शिरून, इन उमिरि में तव्हां ख़ुशख़बरी ॾियणु आया आहियो, इन उमिरि में तव्हां मूंखे ख़ुशख़बरी था ॾियो, हिन उमिरि में मूंखे औलाद कीअं थींदी? त फ़रिश्तनि चयो क़ालू बश्शरनाका बिलहक़ फला तकुम मिनल क़ानितीन। उन्हनि चयो त ए इब्राहिम इहो जेको आहे वाक़ई में अल्लाह सुब्हानो व ताला इहो अमर करे छॾियो आहे, अल्लाह सुब्हानो ताला जो हुकुम थी चुको आहे। छा तोखे असां जेको आहे इहा मुबारक था ॾियूं, बशारत था ॾियूं ऐं तूं जेको आहे नाउमीद न थी, मिनल क़ानितीन, तूं जेको आहे नाउमीद न थी। त इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि खे छा जवाबु ॾिनो? इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो क़ाल वमन यक़नतु मिन रहमति रब्बिही इल्ला द-दालून। इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि खे फरमायो त अल्लाह जी रहमत मां बि को नाउमीद थींदो आहे? अल्लाह सुब्हानो व ताला जी रहमत मां मिन रहमत ही को रब जी रहमत मां को नाउमीद थींदो आहे सवाइ कंहिंजे? इल्ला द-दालून, जेके गुमराह माण्हू आहिनि उन्हनि खां सवाइ ॿियो को बि नाउमीद न थींदो आहे। हाणे अल्लाह सुब्हानो व ताला जी जेका सभ खां बेस्ट, सभ खां वधीक प्यारी, सभ खां वधीक जेका ख़ल्क़त, जेके अल्लाह सुब्हानो व ताला जी जेका सभ खां वधीक प्यारी बेस्ट ख़ल्क़त जेका आहे उहा छा आहे? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा तव्हां सभिनि खे ख़बर आहे त अल्लाह सुब्हानो व ताला सभ खां वधीक कंहिंसां मोहबत कंदा? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। हाणे तव्हां अगरि कंहिंसां मोहबत कयो था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां चाहींदव त उनखे का बि तकलीफ़ न पुॼे। तव्हां इहो ई चाहींदव, मिसाल जे तौर ते तव्हां पंहिंजी औलाद सां मोहबत था कयो, तव्हां पंहिंजे भाउ भेणनि सां या कंहिंसां बि तव्हां प्यार था कयो, मोहबत था कयो, त तव्हां चाहींदव त उनखे का बि तकलीफ़ न पुॼे। तव्हां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कंदव त उनखे का तकलीफ़ न पुॼे। अगरि उनखे का तकलीफ़ पहुचंदी त तव्हांखे उहा तकलीफ़ पुॼंदी। त हाणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मके में हुया त उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुटु हिन दुनिया मां हलिया विया। जॾहिं उन्हनि जा पुट हिन दुनिया मां हलिया विया, ईअं न आहे त हिन पुट हिन दुनिया मां हलिया विया त उते छा सिचुएशन हुई। उन वक़्तु घर जेके हूंदा हुआ मके में, उहे विच में सिर्फ़ु हिकिड़ी दीवार हूंदी ऐं हिक ॿिए जो आवाज़ु ॿुधण में ईंदो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा सॻा चाचा उहे जेके आहिनि पंहिंजे घर में ख़ुशी मल्हाए रहिया हुया जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पुट जो जनाज़ो खणी रहिया हुया। त उन वक़्तु तव्हां सोचो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जेका तकलीफ़ हूंदी, जेको पेन हूंदो, उहो छा हूंदो। मुंहिंजो न आहे ख़्यालु त एतिरी तकलीफ़ कंहिंखे जेका आहे अॼुकल्ह जे दौर में अल्लाह सुब्हानो ताला कंहिंखे बि न ॾे, पर एतिरे हद ताईं जो पंहिंजे पुट जो जनाज़ो खणी रहिया हुया त उन जे भरिसां वारे घर में ख़ुशियूं हुयूं। ऐं उनजो चाचो छा पिया चवनि, उनजा चाचा चवनि पिया त जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका जनरेशन आहे, उनजी जेका पीढ़ी आहे उहा ख़तमु थी वई। त
त इहे लफ़्ज़ जॾहिं उहे ॿुधी रहिया हुया ऐं कंहिंखां पंहिंजी फैमिली मेंबर पंहिंजे सॻे चाचे खां, त उन्हनि जे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी। त उन वक़्तु अल्लाह सुब्हानहु व तआला सूरह कौसर नाज़िल कई, सूरह कौसर नाज़िल थी ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला छा थो फरमाए त अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो मां तोखे छा ॾिनो, मां तोखे कौसर ॾिनी, इना आतोइना कल कौसर। इन तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कौसर ॾिनी उन वक़्तु जॾहिं उहे सभ खां वधीक तकलीफ़ में हुया। उन खां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाइनि था त फसल्ली लिरब्बिक वनहर, ऐं पंहिंजे रब जे अॻियां निमाज़ पढ़, पंहिंजे रब जे अॻियां जेको आहे उनजी हमद बयानु कर। उन रब निमाज़ में तव्हां छा कंदा निमाज़ में सभ खां पहिरियां तव्हां चवंदा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला जी तारीफ़ कंदा ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जे शुकुर कंदा, चाहे तव्हां तकलीफ़ में हुजो चाहे तव्हां जेको आहे ख़ुशी में हुजो। ईअं ई जॾहिं मां उन ॾींहुं ड्यूटी ते वेठो हुअमि त पाकिस्तान मैच हारायो, मां त मैच कोन ॾिसंदो आहियां, एतिरो टाइम न हूंदो आहे, पर रिज़ल्ट कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहे। त मुंहिंजे कलीग अची मूंखे ॿुधायो त पाकिस्तान जेको आहे उहो मैच हाराए वियो। त मां उनखे चयो अल्हम्दुलिल्लाह, ऐं ड्यूटी ते वेठासीं, बिज़ी हुयासीं, ड्यूटी खां थोरो माण्हू फ्री थींदो आहे, त मूंखे चयईं त तोखे जॾहिं मां ॿुधायो त पाकिस्तान मैच हाराए वियो त तूं अल्हम्दुलिल्लाह छो चयो। त हाणे जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे का बि परेशानी थींदी कहिड़े बि क़िस्म जी, चाहे उहो फैमिली मैटर हुजे, चाहे उहो जंगुनि सां रिलेटेड हुजे, चाहे उहो पंहिंजी क़ौम जे लाइ, चाहे मुशरिकी कहिड़े बि क़िस्म जी परेशानी ईंदी त छा कंदा, वज़ू करे ॿ रकात पढ़ंदा, ॿ रकात अदा कंदा। त जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ो था त उन में छा था कयो, उन में तव्हां चवंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त इन जो मक़सदु इहो न आहे त जॾहिं मूंखे तकलीफ़ अचे त मां अल्हम्दुलिल्लाह न चवां, जॾहिं मूंखे तकलीफ़ अचे त मां अल्लाह सुब्हानहु व तआला जी तारीफ़ छॾे ॾियां ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जो शुकुर न कयां। त ईअं अल्लाह सुब्हानहु व तआला छा थो चए, फसल्ली लिरब्बिक वनहर, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाईंदा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मां तोखे कौसर ॾिनी, त इन जे करे तूं जेको आहे सो इन जे करे तूं अल्लाह सुब्हानहु व तआला जे अॻियां निमाज़ पढ़, अल्लाह सुब्हानहु व तआला जी तारीफ़ बयानु कर, अल्लाह सुब्हानहु व तआला जे अॻियां जेको आहे उहो निमाज़ पढ़ ऐं तारीफ़ बयानु कर ऐं अल्लाह जो शुकुर कर। त जॾहिं माण्हू खे तकलीफ़ हूंदी आहे तॾहिं बि असां अल्लाह सुब्हानहु व तआला जो शुकुर कंदा आहियूं, जॾहिं असां ख़ुशी में हूंदा आहियूं तॾहिं बि असां अल्लाह अज़्ज़ व जल जो शुकुर कंदा आहियूं। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो, अगरि कोई ईअं सोचे थो त मिसाल तौर ते मूंखे एतिरी तकलीफ़ छो आहे, मुंहिंजो घर बि हलियो वियो, मुंहिंजो जेको आहे औलाद बुख थो मरे, मूं वटि कुझु खाइण लाइ बि कोन्हे, या मुंहिंजी जॉब बि कोन्हे, मूं वटि पैसा बि कोन्हनि, मूंखे एतिरी तकलीफ़ छो आहे, इन जो मक़सदु अल्लाह सुब्हानहु व तआला मूंसां मोहबत नथो करे, मां थी सघे थो अहिड़ा गुनाह कया हुजनि या छा, इहे ख़्यालात जेको आहे इहो शैतान वसवसा पैदा कंदो आहे। अगरि तव्हांखे ईअं लॻे थो त तव्हांजी ग़लतियुनि जे करे आहे, त अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो मुंहिंजी रहमत जा जेके दरवाज़ा आहिनि उहे तव्हांजे लाइ खुलियल आहिनि, तव्हां सिर्फ़ु चओ दिलि सां अस्तग़फिरुल्लाह, अल्लाह सुब्हानहु व तआला खां माफ़ी वठो, अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांजा सभु गुनाह जेके आहिनि उहे माफ़ करे छॾींदो। जीअं हिकिड़े हदीस में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, अगरि तव्हांजा गुनाह ज़मीन खां वठी आसमान ताईं पहाड़ हुजे एतिरा गुनाह हुजनि, तव्हां सिर्फ़ु दिलि सां हिकु दफ़ो अस्तग़फिरुल्लाह चओ, अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजा सभु गुनाह जेके आहिनि उहे माफ़ करे छॾींदो। अल्लाह अज़्ज़ व जल माफ़ कंदो, कंहिं बंदे जे हथ में न आहे त उहो तव्हांजा गुनाह माफ़ करे। असां जेको बि घुरंदा आहियूं कंहिंखां घुरंदा आहियूं, अल्लाह सुब्हानहु व तआला खां। तव्हांखे जॾहिं बि तकलीफ़ ईंदी आहे, तव्हांखे जॾहिं का बि शइ अचे कंहिंखां घुरणु घुरिजे, अल्लाह अज़्ज़ व जल खां। जॾहिं तकलीफ़ अचे अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो तॾहिं बि मुंहिंजी जेका आहे उहा मुंहिंजे अॻियां निमाज़ पढ़ो ऐं अल्हम्दुलिल्लाह चओ। जॾहिं तव्हां ख़ुशी में हुजो, जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्का फ़तह कयो, उन वक़्तु सूरह नाज़िल थी, इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़तह, अल्लाह सुब्हानहु व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाए त जॾहिं मां तोखे कामयाबी ॾिनी, जॾहिं तोखे मां मुंहिंजी मदद सां तोखे कामयाबी मिली, मां तोखे कामयाबी ॾिनी, त उन वक़्तु इन सूरत जो आख़िरी चयो फसब्बिह बिहम्दि रब्बिक, त अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो तूं मुंहिंजी तस्बीह बयानु कर, तूं मुंहिंजी तस्बीह बयानु कर। जॾहिं कामयाबी मिली, जॾहिं अल्लाह जी मदद सां कामयाबी मिली, सभु मसइला हल थी विया, मक्का फ़तह थी वियो, मुस्लमाननि जी जेका आहे उहा हुकूमत अची वई, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाइनि था उन वक़्तु बि फसब्बिह बिहम्दि रब्बिक, अल्लाह सुब्हानहु व तआला जी तस्बीह, अल्लाह सुब्हानहु व तआला जी हमद बयानु कर। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां इलाही तकलीफ़ हुई, उन वक़्तु बि अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे फरमाइनि था मां तोखे कौसर अता फरमाई आहे। इन जो मक़सदु इन जेका तोखे तकलीफ़ आई आहे दुनिया में, इन जो गिफ्ट तो वटि आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला उन जो गिफ्ट ॾिनो आहे, पर फसल्ली लिरब्बिक वनहर, तो अल्लाह सुब्हानहु व तआला जे अॻियां निमाज़ पढ़। त असांखे जेका दुनिया में तकलीफ़ थी अचे, इन जो मक़सदु इहो न आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला असां सां मोहबत नथो करे। तव्हांखे का बि तकलीफ़ आई, इहे सोचूं अचनि त अगरि तव्हां चओ त अल्लाह अज़्ज़ व जल मूंसां मोहबत नथो करे, ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला एतिरियूं तकलीफ़ूं मूंखे छो आहिनि, मुंहिंजी दुनिया में तकलीफ़ूं एतिरियूं छो आहिनि, जो मूंखे खाइण लाइ बि कुझु कोन्हे, पाइण लाइ बि कोन्हे, ऐं मूं वटि जॉब बि कोन्हे, मूंसां हे मसइलो आहे, मूंसां हो मसइलो आहे। जॾहिं तव्हांखे इहे शयूं अचनि त तव्हां इहो सोचो त तॾहिं बि तव्हां सां अल्लाह मोहबत थो करे, ऐं जॾहिं तव्हां ख़ुशी में आहियो, जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे कामयाबी थो
ॾे तॾहिं बि अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हां सां मोहबत करे असांखे ॿिन्हिनि सूरतुनि में अल्लाह सुब्हानहू व तआला जी तस्बीह बयानु करणु घुरिजे ऐं असांखे हर वक़्तु अल्हम्दुलिल्लाह चवणु घुरिजे। त अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाइनि था त मुंहिंजी जेका रहमत आहे उन मां नाउमीद न थियो। जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम चयो वमई यक न थो अल्लाह जी जेका रहमत आहे उन मां जेके आहिनि रहमत रब ही अल्लाह जी रब जी जेका रहमत आहे उन मां नाउमीद माण्हू जेके आहिनि उहे ई जेके दौलीन जेके माण्हू गुमराह आहिनि उहे ई नाउमीद थींदा आहिनि। अल्लाह जी रहमत मां कहिड़ा माण्हू नाउमीद थींदा आहिनि? गुमराह माण्हू नाउमीद थींदा आहिनि। बाक़ी जेके अल्लाह जे तरफ़ खां जेके अल्लाह सुब्हानहू व तआला जी ख़बर आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला मूंसां मोहबत थो करे त उहे नाउमीद न थींदा आहिनि। चाहे उनखे केतिरी तकलीफ़ बि अचे, दुनिया में असां इंसान आहियूं, तव्हां इंसान आहियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे तकलीफ़ ईंदी त तव्हांखे महसूस बि थींदो, थी सघे त तव्हां उदास बि थियो, पर अल्लाह सुब्हानहू व तआला जी रहमत मां नाउमीद न थियो। इहो उहो ई अल्लाह आहे जंहिं नूह अलैहिस्सलाम इन जी क़ौम खे पाणी मां बचायो, इहो ई रब्बुल आलमीन आहे जंहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि मां बचायो, उहो ई रब आहे जंहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह मां बचायो, उहो ई रब आहे जंहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मुशरिकीन मक्का जॾहिं उन्हनि खे मारणो हुया हिकिड़ी गार में उन्हनि खे मुशरिकीन मक्का जेका गार बि न ॻोल्हे सघिया, हालांकि उन जॻह बीठा हुया, उहो ई रब्बुल आलमीन आहे। जॾहिं बि असांखे घुरणु घुरिजे त असां कंहिंखां घुरूं? अल्लाह सुब्हानहू व तआला खां। तकलीफ़ जो मक़सदु इहो न आहे त असां जेको आहे माण्हुनि जे अॻियां हथु फैलायूं, तकलीफ़ जो मक़सदु इहो न आहे त असां जेको आहे पंहिंजो पाण खे छॾे ॾियूं, हर उहो अमल कयूं जंहिंसां अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे मना कयो आहे। असांजो ईमान जेको अल्लाह सुब्हानहू व तआला सही रखे, चाहे असां तकलीफ़ में हुजूं चाहे असां ख़ुशि हुजूं। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।